अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही आहे असांजो इन्वेंटर इन्वेरेक्स 2.2 kV। हे ॾिसो तव्हां फुल माशाल्लाह हली रहियो आहे। लाइट हिनमहिल आहे ई कान, पर पोइ बि हे सिस्टम असांजो ॾिसो माशाल्लाह। हे 2 बैटरियूं, हे 24 वाट ते असांजो इन्वेंटर लॻियल आहे, सोलर प्लांट आहे असांजो। इन ते तव्हां ॾिसंदव त ही फ्रिज जी माशाल्लाह ॾिसो कूलिंग। लाइट हिनमहिल असां वटि कान्हे, पर सुबुह खां वठी शाम ताईं असांजो ज़बरदस्त माशाल्लाह हे सिस्टम असांजो हलंदो आहे। पको ॾिसो त हली रहियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु आहे ठीकु हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव। रब्बा कंदो तव्हां अहिड़े तरीक़े सां शाद आबाद हूंदव। तव्हां सभिनी ॿारनि जे सदके असांजा बि ग़म परेशानी दूरि थींदा। दोस्तों, 2 महीननि खां वठी वापडा वारनि अहिड़ो त असां सां अशर कयो आहे जो तमामु शदीद परेशान आहियूं। सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे त आख़िर असां कयूं छा। दोस्तों, पोइ महीने जो बिल मां तव्हांखे ॾेखारियो 255 यूनिट 10,901 रुपयो। हालांकि तव्हां ॾिठो स्टार्टिंग में त मूं वटि पंहिंजो इन्वेंटर आहे, सोलर प्लांट बि आहे, मूंखे एतिरी ख़ासि ज़रूरत कोन पवंदी आहे, पर एमरजेंसी में थोरी घणी लाइट हलाईंदा आहियूं। असांजो ट्रांसफार्म आहे तक़रीबन असांजे घर खां 1/2 किलोमीटर परे। तार अहिड़े तरीक़े सां हुननि ठाही आहे जो ख़बर ई कान थी पई त असांजी तार आहे कहिड़ी। हाणे रोज़ जे बुनियाद ते मां पंहिंजी रूटीन ठाहे छॾी आहे त सुबुह शाम रीडिंग चेक कंदो आहियां, ऐं अहिड़े तरीक़े सां मां सिस्टम खे हलायां थो जो रोज़ 1 या 2 या 1.5 यूनिट मां इस्तेमालु कंदो आहियां रोज़ जे बुनियाद ते। तव्हां ही रीडिंग ॾिसो ऐं ही बिल ॾिसो। पोएं महीने जी रीडिंग हिननि ॾेखारी आहे 140 यूनिट, जेका तव्हां अॼु जी तारीख़ 27/7/2024 मुंहिंजे मीटर जी तस्वीर ॾिसो त 16,403 यूनिट आहिनि। ऐं पोएं महीने जे हिसाब सां हिननि रीडिंग मोकिली आहे 16,448। त तव्हां ॾिसो त केतिरो फ़र्क़ु आहे। उहे यूनिट हिननि मोकिलिया आहिनि जेके मां इस्तेमालु ई कोन कया आहिनि। अगरि जे मां वापडा वारनि सां ॻाल्हायां थो त वापडा वारा चवनि था बाबा ॾींहं थोरा बचा आहिनि, इहो बिल तोखे जमा कराइणो पवंदो, न त तोखे डिडक्शन हणंदासीं। हाणे तव्हां दोस्तो थोरो सलाह ॾियो, थोरो मशवरो ॾियो त हे कहिड़ो कानून आहे, कहिड़ो निज़ाम आहे, हे छा सिस्टम आहे, हे छा हली रहियो आहे। हे अंधेर नगरी ऐं चिरबट राजा वारो सिस्टम आहे, हे कहिड़ो चकर आहे। अगरि जेके कुंडी हलाइनि था 2,000 रुपया, 1,000, 1,500 रुपया ॾियो, उनखे कंहिं बि क़िस्म जो कोई बि टेंशन कोन्हे। अगरि जे असांखे मीटर आहे त चवनि था जेके यूनिट हलनि था, जेका शइ हले थी उहा बिस्मिल्लाह करे तव्हां पियारियो। 1,00,000 रुपया हुजे, 50,000 हुजे, 20,000 हुजे, जेको बि हुजे तव्हांखे पियारणो आहे। अगरि न पियारींदव तव्हांखे डिडक्शन एक्स्ट्रा बिल हणंदासीं जेके तव्हां पिया चकर काटींदो। दोस्तो, ही कहिड़ो कानून आहे, ही छा सिस्टम आहे। दोस्तो, तव्हां ही ॾिठो वापडा वारनि जूं हिकु पंहिंजूं मन मस्तियूं आहिनि, हिकु पंहिंजी अजीब दुनिया आहे जंहिंमें कोई बि दख़ल अंदाज़ी नथो करे सघे। जंहिंखे जेतिरो वणेनि ओतिरो बिल मोकिले था सघनि, कुझु बि करे था सघनि। असां कुझु बि कोन था करे सघूं। असां वधि में वधि इहो करे था सघूं, तव्हां सभिनी भाइरनि सां पंहिंजो ॾुख, पंहिंजी तकलीफ़ शेयर करे था सघूं। बाक़ी कंहिं बि क़िस्म जी काई बि उमेद कान्हे। दोस्तो, मां हिकु नंढो शॉपकीपर आहियां। रुपयो 2 रुपया 5 रुपया बचत आहे हर आइटम ते। सॼो ॾींहुं महिनत करे असां 700-800 रुपया दिहाड़ी मस कमाईंदा हूंदासीं। अगरि तमामु घणो ख़र्चो कंदासीं त असां हिन सिस्टम खां भलिया वेंदासीं। मां हिकु नंढो शॉपकीपर आहियां। अगरि जे मुंहिंजे घर जो ख़र्चो हूंदो 20 खां 25 खां 30,000, अगरि जे 10,000 5,000 एक्स्ट्रा बिल जा कढंदासीं त सिस्टम खां बि हलिया वेंदासीं। बहरहाल हिते उहो कमु आहे त अंधेर नगरी ऐं चिरबट राजा वारो सिस्टम आहे। कोई बि कंहिंजो न को तव्हां ॿुधण वारो आहे, न कोई को इन मसइले जो हल कढण वारो आहे। बहरहाल अलाह साईं बहितर कंदो, असां पंहिंजी कोशिशि जारी रखंदासीं। जेको अलाह साईं खे मंज़ूर हूंदो सो ई थींदो। त दोस्तो, अॼु जो इहो हुयो व्लॉग। इंशाअल्लाह ताला सुभाणे आहे आचर जो ॾींहुं, सूमर वारे ॾींहुं इंशाअल्लाह ताला मां वेंदुमि एस डी ओ साहिब सां, मां पाण मिलंदुमि। तव्हांखे इंशाअल्लाह ताला उहो सॼो वीडियो बि ॾेखारींदासीं। कोशिशि पंहिंजी कंदासीं त इंशाअल्लाह ताला पंहिंजे हक़ जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारणु घुरिजे, ॻाल्हाइणु घुरिजे। असां चोर न आहियूं, असां चोरी कान था कयूं, असां पंहिंजो हक़ हलाल सां कमु हलाए रहिया आहियूं। अगरि जे असां कूड़ा हूंदासीं या असां ॾोही हूंदासीं त सभु वाज़े थींदो।
त दोस्तों इंशाल्लाह ताला मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसि ताईं पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु। मिलंदासीं इंशाल्लाह ताला कंहिं नए मौज़ूअ ते। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।